कंडियारो भरिसां कंधर शाखे ओचितो घारो लॻी वियो। घारे सबब क़ब्रिस्तान ऐं केतिरा ई फसल लुढ़ी विया। ॻोठाणनि पारां एहतजाज कयो वियो। ॻोठ छबर मंगरियो वटां कंधर शाखे ओचितो 25 फुट घारो लॻी वियो, जंहिं सबब क़ब्रिस्तान पाणी हेठि अची वियो आहे। ॻोठाणनि शौकत मंगरियो, मुमताज़ मंगरियो, अमीर मंगरियो, आसिफ कंधर, हाफ़िज़ अताउल्ला दीपर, फज़ल मंगरियो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते ॻोठाणनि दाहींदे चयो त ॻोठ छबर मंगरियो भरिसां कंधर शाखे गुज़िरियल राति घारो पइजी वियो। घारे सबब पाणी क़ब्रिस्तान में दाख़िल थी वियो आहे, जंहिं करे पुराणियूं क़ब्रूं मिसारजी वयूं आहिनि। हुननि वधीक चयो त शाख खे घारो लॻण जो बर वक़्ति आपाशी अमलदारनि खे इतला ॾिनो वियो, पर अमलदार न पहुता, जंहिं करे 100 एकड़ ते बीठल वण, सारियूं ऐं भाॼियूं पाणी हेठि अची वयूं आहिनि। फसल पाणी में लुढ़ी वञण करे आबादगारनि ऐं ग़रीब हारनि खे लखे रुपयनि जो नुक़सान थियो आहे। मुतासिर ॻोठाणनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त आपाशी अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे नुक़सान जो अज़ालो कयो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो।